हिते एक अहम ख़बर शामिल कंदा हलूं। पाक फ़ौज कंधार एयरफील्ड ऑयल स्टोरेज खे तबाह करे छॾियो आहे। कंधार एयरफील्ड ऑयल डंप साइट ते हमलनि जो वीडियो जारी करे छॾियो आहे। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त ऑयल स्टोरेज साइट्स खे दहशतगर्द तंज़ीमूं कार्रवाइनि लाइ इस्तेमालु करे रहियूं आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज अफ़गान तालिबान ऐं ख़ारिजी फ़ितरे ठिकाननि खे निशाने बणाए पई। ऑपरेशन करबल हक़ हदफ़ हासिल करण ताईं जारी रहंदो। हिकु दो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। पाक फ़ौज कंधार एयरफील्ड ऑयल स्टोरेज साइट्स खे तबाह करे छॾियो आहे। कंधार एयरफील्ड ऑयल डंप साइट्स ते हमलनि जो वीडियो जारी करे छॾी आहे। साइट्स खे तबाह करे छॾियो वियो आहे। कंधार ऑयल साइट्स ते हमलनि जो वीडियो जारी कयो वियो आहे। हिन वीडियो में हमलनि खां अॻु ऐं बाद जा मंज़र वाज़े नज़र अचनि पिया। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त ऑयल स्टोरेज साइट्स खे दहशतगर्द तंज़ीमूं कार्रवाइनि लाइ इस्तेमालु करे रहियूं आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पाक फ़ौज अफ़गान तालिबान जे ऐं ख़ारिजी फितने जे ठिकाननि खे निशानो बणायो आहे। ऑपरेशन करबल हक़ हदफ़ हासिल करण ताईं जारी रहंदो। हिकु दो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। पाक फ़ौज कंधार में एयरफील्ड ऑयल स्टोरेज साइट्स खे तबाह करे छॾियो आहे। कंधार एयरफील्ड ऑयल डंप साइट्स खे हमलनि जो वीडियो जारी कयो वियो आहे। वीडियो में हमलनि खां अॻु ऐं बाद जा मंज़र वाज़े नज़र अचनि पिया। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त ऑयल स्टोरेज साइट्स खे दहशतगर्द तंज़ीमूं कार्रवाइनि लाइ इस्तेमालु कनि पियूं। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज अफ़गान तालिबान ऐं ख़ारिजी फितने जे ठिकाननि खे निशानो बणायो आहे। ऑपरेशन करबल हक़ हदफ़ हासिल थियण ताईं जारी रहंदो।